बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, ही खिरे ते कणक लगल है, उन सां गॾु हिन में ही कमंद लगल है। ॾाढो हिकिड़ो बहितरीन आहे। हिन जे ॿिन्ही पासे मतिलबु फ़सुल लगल आहे। खिरे जे भट्ठे ते हिकिड़े पासे ही कमंद लगल आहे, हिकिड़े पासे ही कणक लगल आहे। ही तव्हां ॾिसो माशाल्लाह केॾी सुहिणी कणक बीठी आहे। ही बेनज़ीर वैरायटी आहे। बिल्कुलु ही हेडिंग जेको आहे हेडिंग निकिरी आया अथसि। हाणे ग्रेन फॉर्मेशन वग़ैरह थिए पई थी बराबर हिन जी। हाणे खिरे जी कणक जा असां वटि टे फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त खिरे जी कणक ते पाणी असांजो तमामु घणो बचत थींदो आहे। ईअं सम्झो त 50% पाणी बचत थींदो आहे। खिरे जी कणक जो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो इहो आहे त असांजे हिन में लाजिंग कोन थींदी आहे खिरे जी कणक ते। ठीकु आहे। ॿियो हिकिड़ो वॾो फ़ाइदो खिरे जी कणक जो इहो हूंदो आहे त इन में ईअं सम्झो 15 खां 20% असांजो पैदावार वधीक थींदी आहे। हीअ बेनज़ीर वैरायटी आहे, सिंध जी रस्ट रेजिस्टेंट 100% बेनज़ीर 2013 100% रती खां पाक वैरायटी आहे। ॾाढी बहितरीनु लॻी पई आहे। हिन जी क़द तव्हां ॾिसो। उन खां अलावा हीउ खीरो ॾिसो, माना खिरे जे हिकिड़े पासे ही कमंद लॻल आहे ऐं हिकिड़े ॿिए भट्ठे ते ही जेको आहे ही असांजी कणक लॻल आहे। इंटरक्रॉपिंग थियल आहे ॾाढी सुहिणी। ऐं मूंखे हिकिड़ो प्योर जेको आहे जिन्स लॻे पई। हिन में मिक्सिंग वग़ैरह कोन्हे का। जंहिं बि असांजे दोस्त खिरे जी कणक लॻाई हुजे उहो असांखे ज़रूरु ॿुधाए त तव्हांजी पैदावार या तव्हांजी मतिलबु कणक कीअं थी आहे। हीअ असांजा अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन सां असां कोशिशि करे जेको आहे पैदावार वधाए सघूं था, ख़र्चा घटाए सघूं था, पाणी घटाए सघूं था, पाणी जो मतिलबु पाणी जो ज़्यान घटाए सघूं था ऐं पैदावार वधीक खणी सघूं था। ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो इंटरक्रॉपिंग आहे। कमंद बि ॾाढी बहितरीनु थी आहे। तव्हांखे जेकर मुंहिंजो कैमरा ॾेखारींदो कमंद बि असांजी ॾाढी बहितरीनु थी आहे। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।